असांजे हिन प्रोग्राम जी आम शख्सियत ऐं चीफ गेस्ट सिंध सकाफ़त खाते जो सूबाई वज़ीर ऐं नौजवान क़यादत ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त साईं सैयद ज़ुल्फ़िकार शाह बादशाह साईं शाह इनात रिज़वी वॾो शाइर आहे पंहिंजे दौर जो सूफ़ी शाइर आहे काफ़ी ऐं वाई जो उन घराणे सां साईं जो तालुक़ु आहे। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं हुजनि त मां साईं खे सॾु कयां। साईं सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह बादशाह अचनि ऐं पंहिंजे जज़्बनि ऐं ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह बादशाह, ताड़ी तमामु घटि आहे। अहिड़ी ख़ूबसूरत क़यादत असांजे साम्हूं अचे पई ऐं ताड़ी मुख़्तसर आहे। तव्हांजी महिरबानी बाबा। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। डॉक्टर अल्ताफ़ शाह बुखारी साहब, साईं मोहम्मद शाह साहब, मुख्तियार अली अबड़ो साहब, सऊद मक्सी साहब, ताज जोयो साहब, मदद अली सिंधी साहब, डॉक्टर शेर मेराणी साहब ऐं साम्हूं वेठल स्टेज ते वेठल असांजूं अदियूं वेठियूं आहिनि। हिते सभु पूरे सिंध खां अदीब ऐं शाइर जेके हिते साईं खे भेटा पेश करण लाइ आया आहिनि, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। ऐं सम्झां थो त तव्हां सभिनि दोस्तनि अॼु साईं जी वरसी में अची हिते हिकिड़ी तमामु सुठी भेटा साईं खे पेश कई आहे। तव्हांजे ज़िले वॾा माण्हू हिते पैदा कया आहिनि। GM सईद जी सूरत में हुजनि, अब्दुल्ला शाह जी सूरत में हुजनि, उस्ताद बुखारी जी सूरत में हुजनि, अब्दुल हमीद ख़ान जतोई जी सूरत में हुजनि, सुल्तान अहमद चांडीअ जी सूरत में हुजनि। मतिलबु हीउ त वॾो हिकिड़ो सिलसिलो आहे ऐं हमेशह दादू ज़िलो हितां खां शुरू थींदो त वञी कराची खे दंग कंदो। हिकिड़ी कुंड सिंध खे रिप्रेज़ेंट करे थी, ॿी बलूचिस्तान खे रिप्रेज़ेंट करे थी। आउं सम्झां थो तव्हां सभु दोस्त अॼु साईं उस्ताद बुखारी खे भेटा पेश करण लाइ हिते गॾु थिया आहिनि। हिते शाइर अदीब आउं सम्झां थो काफ़ी दोस्त असांजा हेठि वेठा आहिनि। इन्हनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि सभिनि खे त उन्हनि जूं कुर्सियूं मथे हणो। परे परे खां दोस्त आयल आहिनि, उन्हनि खे मथे हुजणु खपे ऐं उहे अची पंहिंजा वधीक ख़्यालात पेश कंदा हिते। उस्ताद बुखारी जी शाइरी क़ौमियत ते त हुई पर हुन प्यार जो पैगाम तमामु घणो ॾिनो, मोहबतनि जो वॾो पैगाम ॾिनो। ऐं सम्झां थो त जेको सिंध सूबो आहे पंहिंजो, जेको औलिया कराम सूफ़ी धरती आहे, जंहिंजी तारीख़ 5000 साल खां पुराणी आहे, जिथे कॾहिं को हथियार जो निशानो न मिलियो, जिथे कॾहिं को बमबार, को दहशतगर्द कॾहिं न मिलियो, हिते हमेशह प्यार जो, अमन जो पैगाम मिलियो आहे। ऐं पाण सिंधियुनि हमेशह इहो कोशिशि कई आहे त सभिनि खे पंहिंजे जी में जायूं ॾियूं ऐं वेलकम करियूं। सकाफ़त खातो तव्हां सां हरदम हेॾे वॾे शाइरनि लाइ हमेशह उनखे भेटा पेश करण लाइ तव्हां सां पेश रहंदो। डॉक्टर अल्ताफ़ साहब, जेके साईं तव्हां ॻाल्हियूं चयूं आहिनि, इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं तव्हांखे सभु कराए ॾियूं। ऐं हीअ जेको सकाफ़त खाते अॼु तव्हां लाइ साईं जी जेको वरसी ऐं अदबी कॉन्फ्रेंस ही कई आहे, इहो को वॾी ॻाल्हि कोन्हे। हीअ तव्हां आवाम जे टैक्स जो पैसो आहे जंहिंसां इहो थिए थो। ऐं उन सां ज़रूरी आहे त हेड़ा जेके शाइर आहिनि, जहिड़ा अदीब आहिनि, उन्हनि खे भेटा पेश करण लाइ सकाफ़त खातो इंशाअल्लाह ताला हमेशह अॻियां रहंदो। तव्हांजो डिप्टी कमिश्नर मुख्तियार अली अबड़ो साहब वक़्तन ब वक़्तन मूंसां राब्ते में हा। त हिन प्रोग्राम जे सिलसिले में हिन खां अॻु में बि आउं आयो हुउसि। को हफ़्तो 8 ॾींहं अॻु में असां हिते गोरखहिल ते बाइक रैली कराई, जंहिंमें पूरे पाकिस्तान खां असां माण्हू घुरायासीं जेके बाइकर्स हुआ। त इन करे त तव्हां वटि हिते जेको हीउ सियाहती मक़ाम आहे, आउं सम्झां थो पाकिस्तान में अहिड़ा सियाहती मक़ाम सिंध ख़ुसूसन सिंध में आई कोन्हे। ऐं आउं सम्झां थो त इहो वाहिद सियाहती मक़ाम आहे जेको थधो हो, हेठि गर्मी लॻी पई आहे पर मथे थधि लॻी पई आहे। सो अलाह साईं जूं नेमतूं आहिनि सिंध सूबे में। हर आहे, समुंड आहे, पहाड़ आहिनि, रेगिस्तान आहे, ज़रख़ेज़ इलाइक़ो आहे। त आउं सम्झां थो त इंशाअल्लाह ताला पाण सभिनि खे हमेशह कोशिशि कंदासीं। हिन साल वरसी थी आहे, हिन खां वधीक अॻे साल अञा वधि में वधि करियूं। असांजो जेका लाइब्रेरी हिते आहे, उनजो हिकिड़ो ब्लॉक ठहे पियो,
उन जो बि नालो असां मनसूख कयो आहे साईं उस्ताद बुखारी जे नाले सां। ऐं इंशाअल्लाह ताला जेका साईं चेयर जी ॻाल्हि कई, जोयो साहब वेठा आहिनि, त उन चेयर जो बि साईं असीं अॼु ऐलान करियूं था। इंशाअल्लाह सिंध यूनिवर्सिटी में साईं कैंपस में उहो चेयर बि तव्हां ई थींदी। ॿिया जेके मसइला मसाइल हुजनि तव्हां शाइरनि जा, अदीबनि जा, असीं तव्हां सां गॾु सकाफ़त खातो ऐं पाण तव्हां सां गॾु पेश रहंदासीं। असांजी पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि इहो ई मंशूर आहे त जेके शाइर आहिनि, क़ौमी शाइर आहिनि, जेके असांजा या अदबी शाइर आहिनि, जिन जंहिं बि शाइरी जंहिं शोबे में कई आहे, त आउं सम्झां थो त उन्हनि खे अॻियां अचणु खपे। ऐं आउं कोशिशि कंदुसि त हाणे असांजा जेके असली शाइर आहिनि, जेके तव्हां सीनियर शाइर आहियो, तव्हांखे नौजवाननि जी तादाद खे वधाइणु खपे। छो नौजवाननि जो ॾिसां थो त शौक़ु शाइरी ते तमामु घटि आहे। उन्हनि जो अॼुकल्ह शौक़ु वधीक जेको आहे हिन मोबाइल में या सोशल मीडिया ते आहे। पर शेरो शाइरी जेका कनि था, तव्हां ॾिसो त अॼुकल्ह शेरो शाइरी एतिरी मथे थी वई आहे त तव्हांजा जेके सोशल मीडिया ते एप्स आहिनि, त उन ते बि जेका शाइरी आहे अॼु बि तव्हांजे वॾनि शाइरनि जी, ऐं सम्झां थो त अॼु बि अॼु सोशल मीडिया ते उहा शाइरी लॻे थी, हर माण्हू उनखे पसंदि करे थो। सिंध जी शाइरी उहा शाइरी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में, या तव्हां ॾिसो था त पंजाब में बुले शाह जो कलाम आहे, या हिते साईं असांजो वॾो साईं सूफ़ी पंहिंजो मियो शाह इनायत या सूफ़ी शाह इनायत ऐं सचल सरमस्त, त हिते काफ़ी अहिड़ा शाइर रहिया आहिनि जंहिं प्यार जो, अमन जो हमेशह पैगाम ॾिनो आहे। ऐं नौजवाननि खे अपील कंदुसि, अॼु हज़ारनि जी तादाद में हिते माण्हू आया आहिनि साईं खे भेटा पेश करण लाइ। उन्हनि सभिनि खे आउं अपील कंदुसि, जेके नौजवान आहिनि, तव्हां साईं जा किताब खणो ऐं उन्हनि जो मुतालो करियो। ही जेके हिते हिन वक़्तु जेके शाइर पाण वेठा आहिनि, हिन लेवल जा शाइर अॼु आहिनि असां सां गॾु। ऐं सम्झां थो त तव्हां हिननि खां ही अदबी कॉन्फ्रेंस हली रही आहे, नौजवाननि खे खपे हिननि सां इंटरेक्ट कनि, हिननि खां हिननि जा टेलीफोन नंबर वठनि, उन्हनि सां राब्तो कनि। ऐं सुठो आहे त नौजवान शाइर अञा वधीक मॉडर्न तरीक़े सां उहा ई शाइरी खे खणी तव्हां अञा अॻियां ईंदो त इंशाअल्लाह आउं सम्झां थो त दुनिया में वधीक अॻियां वञिजो। सकाफ़त खातो इंशाअल्लाह ताला जी तव्हां ॾिठो आहे त इंडिया वारनि हिकिड़ी ऐप ठाही आहे जंहिंजो नालो रेख्ता आहे, त इंशाअल्लाह ताला सकाफ़त खातो उनखे बीट कंदो। इंशाअल्लाह असीं शाह लतीफ़ जा बि जेतिरा बि शाइर आहिनि, तव्हां शाइरनि जा आहिनि, उनखे डिजिटलाइज़ कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि उहा ऐप असीं डेवलप करियूं पिया। इंशाअल्लाह उहा वधि में वधि कोशिशि कंदासीं जल्द में जल्द थिए ऐं उनखे असीं उहो नेट ते खणी अचूं त सभिनि खे उहो सहूलियत थिए। छो त हाणे अॻे इनसाइक्लोपीडिया ईंदी, उन जी जॻह ते गूगल अची वियो आहे, त इन करे पाणखे बि जेके हिते शाइर आहिनि, अदीब आहिनि, ऐं सम्झां थो मूंखे उन्हनि सां हींअर मुंहिंजी मुलाक़ात बि थी, त उन्हनि खे हिकिड़ी असीं मीटिंग कंदासीं। पाण कोशिशि कंदासीं त जेका सिंधी जी शाइरी आहे उनखे कोशिशि करियूं डिजिटलाइज़ करे छॾियूं। छोकी शुरू में शाइरी जेका लिखी वई आहे सिंध ते उहा फ़ारसी में, उन खां पोइ शुरू जी शाइरी कुझु अरबी में आहे, वधीक फ़ारसी में बि शाइरियूं आयूं आहिनि, उन खां पोइ सिंध ते शाइरी आई आहे। त उहो जेका डिजिटलाइज़ थींदी त उनखे हर माण्हू खे पंहिंजे घर वेही, हर को मोबाइल जो दौरु आहे, त आउं सम्झां थो पंहिंजे घरां वेही हिकिड़े क्लिक ते सॼी शाइरियूं जंहिंजूं ॾिसणु चाहींदो उहे अची वेंदियूं। तव्हां सभिनि जो आउं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां हिते वेठा हो साईं खे भेटा पेश करण लाइ, तव्हां बि आहियो, असीं बि आहियूं। आउं को चीफ गेस्ट कोन आहियां, हिते जेके शाइर अदीब जेके उनखे भेटा पेश करण लाइ आहिनि, अॼु उहे चीफ गेस्ट उहे आहिनि। ऐं अमी तव्हां सभु जेके साम्हूं वेठा आहियो, तव्हां चीफ गेस्ट आहियो। तव्हां सभिनि जो शुक्रिया, तव्हां सभिनि जी महिरबानी सां। साईं तमामु वॾी महिरबानी। साईं सैयद ज़ुल्फ़ार अली शाह बादशाह ॾाढियूं बहितरीन ॻाल्हियूं कयूं ऐं इंशाअल्लाह हीअ ॻाल्हियूं अमल में बि ईंदियूं। तव्हां असां ॾिसंदासीं त ईंदड़ वर्सी जेका असांजी थींदी उस्ताद बुखारी जी, उहा हिन खां वधीक शायान शान थींदी। साईं ज़ुल्फ़ार अली शाह जी वॾी महिरबानी आहे जेके कराची मां उस्ताद खे भेटा ॾियण जे लाइ ख़ासि करे दादू में पहुता आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी।